झिरक मां ख़बर आहे अवां ताईं पहुचाए पिया। लाखा ॾिनो झिरकाई जी रिपोर्ट मुताबिक़ त झिरक शहर में गुज़िरियल हफ़्ते खां पीअण जो पाणी न मिलण करे रवासी पीअण जे पाणी लाइ परेशान। झिरक शहर में करबला वारी सूरताल आहे। झिरक शहर जे सियासी समाजी साफ़िन गुलाम फारूक पठाण रायल बबर हैदर अली भटे लाखा ॾिनो झिरकाई जंहिंजे चवण मुताबिक़ त हर महीने वाटर सप्लाई वारा वाटर सप्लाई जूं मशीनूं ख़राबी जो सबबु ॼाणाए हर महीने शहरनि खे पीअण जे पाणी खां महरूम कंदा रहनि था। केरु पुछण वारो न आहे। आख़िर छो झिरक शहर सां नाइंसाफ़ी कई वञे थी? छा झिरक शहर में बानी क़ौम क़ाइद आज़म मोहम्मद अली जना पैदा थी करे वॾो ज़ुल्म कयो आहे, जंहिं करे झिरक सां हर बार कंहिं न कंहिं बहाने सां नाइंसाफ़ी कई वञे थी? को आहे झिरक शहर जी जेको मालिकी करे शहरनि जो सहारो बणिजी झिरक खे बुनियादी सहूलियतूं ॾियारे? हिननि MP रियाज़ हुसैन शाह शिराज़ी खे अपील कंदे चयो त झिरक शहर जे वाटर सप्लाई स्कीम नईं सिर मंज़ूर कराए ॾियनि, जेको उन्हनि वाइदो पिणु कयो आहे त जीअं झिरक शहर जे रवासियुनि खे पीअण जो पाणी मुहैया थी सघे।